सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो जी अस जो रहन सहन उथी वेठी नीयत सोच जड़ी जड़ी असांजी जड़ी उनमें डगमगाहट हूंदी असांजे जीवन में तहिड़ी तहिड़ी डगमगाहट हलंदी रहंदी। ऐं जेतिरो असां संभाले करे हलंदासीं ओतिरो सदाई संभलजी करे हलंदा रहंदासीं। तंहिंजे करे असांखे जीवन में पाण खे संभालणु पाण खे ॾिसणु उहो लाज़मी यादि हुअणु खपे। हकीकत में असां वधिया तमामु घणा आहियूं। असांजी दोस्ती संगत साथ दुनिया हिकु मोबाइल हथ में न आहे, पूरी दुनिया असांजी मुट्ठी में आहे। पर ॿियनि खे ॾिसंदे ॾिसंदे ॿियनि सां हलंदे हलंदे असां पंहिंजो पाण खां जेको भुलिजी विया आहियूं उहो असांखे वॾो लास पवंदो आहे। उन असांखे डिप्रेशन एंज़ाइटी जो शिकार करे छॾियो आहे, टेंशन जो शिकार करे छॾियो आहे। असां ॾिसंदासीं असां जेके ई आहियूं पंहिंजे खाधे खां सभिनी खे वधीक आहे। उथी वेठी तौर तरीक़ो खाइण पीअण अंदाज़ लहजो ट्रेवलिंग बैंक बैलेंस जंहिं चीज़ खे ॾिसूं हर को पंहिंजी जॻह ते पाण ख़ुशि आहे, कंहिंखे कमी कोन्हे। उनजे बावजूदि कंहिंखे सुकून कोन्हे, शांती कोन्हे, कोई पंहिंजो पाण खे बहितर नथो सम्झे। आख़िर कारण छा आहे? सभु कुझु हुजण जे बावजूदि सभु सुख सुविधा हुजण जे बावजूदि असां सभु दुखी आहियूं। आख़िर उनजो मक़सदु छा आहे? उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे असां पाण खे ॾिसणु छॾे ॾिनो आहे। असां पंहिंजो पाण खां घणो दूर हलिया विया। असां दुनिया खे वेझो खणी आया आहियूं, हर चीज़ खे वेझो खणी आहियूं, और पंहिंजो पाण खां दूर हलिया विया। असां पाण खां दूर हलिया विया आहियूं, पंहिंजनि खां दूर हलिया विया आहियूं। पंहिंजे साॻे घर में रहूं था, असांखे कोई पतो कोन्हे। केतिरनि ॾींहंनि ताईं पंहिंजे ॿारनि सां कोन मिलंदा आहियूं। केतिरनि ॾींहंनि सां असां ॾिसंदा आहियूं घर में हुजूं छड़ो ॿ ॼणा हूंदा आहिनि, ज़ाल मुड़ुसु, उनखे ॻाल्हाइण जो हिक ॿिए सां टाइम कोन्हे, ॻाल्हि रखण जो वक़्तु कोन्हे मिलंदो। ॻाल्हाइण खां अॻु में पंहिंजे ॿारनि सां घर में 100 बार सोचणो पवंदो आहे, मां ॻाल्हायां या न ॻाल्हायां, चवां या न चवां, मौक़ो आहे या न आहे। हिकिड़ो ॾकी ॾकी डिॼी डिॼी मौक़ो ॾिसी बाद में ॻाल्हाइण जी कोशिशि कंदा आहियूं। ज़िंदगी किथे पहुती आहे? असां चऊं था असांजी ज़िंदगी सवली थी वई आहे, असां वेझा थी विया आहियूं। हक़ीक़त ॾिसंदासीं असां घणा दूर थी विया आहियूं, घणा परे थी विया आहियूं। हक़ीक़त में वेझा किथे थिया आहियूं? हक़ीक़त में परे थिया आहियूं। ॾिसण में असांजी छाकाणि असांखे सम्झ न रही आहे, मां पंहिंजो पाण खां परे थी विया। हलंदे हलंदे पंहिंजो पंहिंजी ॼाण न रही आहे, पंहिंजी ख़बर न रही आहे त मां किथे आहियां। तंहिंजे करे असां पाण ॾे मोट करूं ज़रूरु। ऐं थोरो असां पंहिंजो पाण ॾे वापसी कईसीं तो सभु कुझु वापसि अची वेंदो, कुझु बि असांजो न वेंदो। हा, थोरे वक़्त जे लाइ जीअं आयल बैल जो मिसाल वरितो थियो, सच साईं जी धामनि में आयो, थोरे वक़्त लाइ माण्हुनि चयो यार मां असां न वेंदासीं, कुझु बि आहे। साॻे नमूने असां जॾहिं पाण खे ॾिसण में लॻंदासीं, थोरे वक़्त लाइ असांखे लॻंदो यार मां छा सही कंदो पिया, ग़लति कंदो पिया। लेकिन कुझु ॾींहंनि में असां एतिरो त संभलिजी वेंदासीं, एतिरो त बहितर थी वेंदासीं जो पाण घर परिवार सभु कुझु बहितर थींदो। ऐं जॾहिं पाण खे ॾिसी करे संसार सां हलंदासीं तो हक़ीक़त में इहो संसार बि असांजो एतिरो पंहिंजो थींदो, एतिरो वधंदासीं, उहो बि न छुटंदो, उहो बि असां घणो कुझु पाईंदासीं, घणो कुझु वेझो ईंदो।